काथे रहो मुझो सुनो साईं पांजे मज़ार में, काथे रहो पीर मिठो सुनो मुझ पांजे मज़ार में, काथे रहो पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी बगदाद में महबूबे सुबहानी मौजूद आ पांजे मज़ार में। दे खबर तू छितो छो थियो आ, हर महीने यारी छो तो करी, खीर छो तो विराई। हिकड़ो ही जवाब दींदे त मौलाना पांजे जुबान के संभाल, मां छितो न थियो हां पर मुझी दिल दीवानी थी पैया, मुझी दिल दीवानी थी पैया। जेकर मां तोखे चवां त दिल छो तुझी दीवानी थिया, त हे कुरान जी आयत पढ़ी ॿुधाए जा त मुझे बेनियाज़ रब कुरान करीम में फरमायो, इन्नल लज़ीना आमनू वअमिलु स्वालिहात सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। मुझे रब जो कुरान में फरमायो आ त जेको ईमान आणे अमले सालिह कंदो, मां रब थी वाइदो तो कयां त उन जी मोहब्बत मां रब दिलनि में पैदा करे छॾींदुसि। कंहिंजी मोहब्बत दिलनि में रब पैदा कंदो आ। जवाब दे मुसलमान, जवाब ॾियण जो आदि नहीं पर मां जवाब वठण जो आदि हां। अज़ीज़ाने मां अञा क़ुरान करीम जी इजाज़त दे त ॿी आयत बि पढ़ा, तुंहिंजा कलाक मुझो साथ नथा ॾियनि, अञा मूंखे ईसाले सवाब ते अलॻि ॻाल्हाइणो आ। अज़ीज़ाने मल मुझे सुन करीम रब पंजे पाक कुरान करीम में फरमायो, मल अमिला सालिहन मिन ज़करिन औ उन्सा वहुव मुअमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबह वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। मुझे अल्लाह जे ज़ात फरमायो, नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत हुजे, नेक अमल करण वारो मर्द हुजे या औरत हुजे, मां रब थी वाइदो तो कयां, हुजे ईमान वारो, हुजे ईमान वारो, मां अल्लाह थी वाइदो तो कयां, उनके अहिड़ी जिंदगी अबदी अता करे छॾींदुसि जो हुन जो ज़िक्र दुनिया मां कॾहिं ख़त्म को न थींदो। मौला छाजे करे? अल्लाह फरमा वाला नजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसन मा कानू यअमलून। जेके सुहिणा कम कंदो हो, गरीबन जे कम में ईंदो हो, मिटन माइटन सां एहसान कंदो हुयो, पाड़े वारन सां झेड़ा न कंदो हुयो मगर झेड़ा करण खे रोकींदो हुयो, पाड़े वारन सां सुलह ऐं प्यार वारी जिंदगी गुजारींदो हुयो। अल्लाह फरमाए, जेके न सुहिणा कम कया मां अल्लाह के अहिड़ा त वणी वया जो क़यामत ताईं इन जो नालो मां रब मिटजण को न ॾींदुसि। कुरान सचो आ? जवाब ॾियो, कुरान सचो आ? पोइ जे चाहीं थो त रहंदी दुनिया ताईं तुंहिंजो नालो दाइम ऐं क़ाइम रहे त देर न कर, अल्लाह जे ज़िक्र सां पंहिंजे सीने खे आबाद कर। छा सां आबाद कर सीने खे? लतीफ़ सरकार जो शेर पढ़ा, ॻाल्हायो, लतीफ़ जो शेर पढ़ा, कुरान भी हले, अल्लाह वारन जो कलाम भी हले, मज़ो ईंदो। लतीफ़ सरकार फरमायो, सारी रात सुबहान अदा जागी जन याद कयो, तन जे अब्दुल लतीफ जे वञी मिट्टी बि लधो मान
कोड़े कन सलाम अचो आतण उन्हनि जे। चोवींदो ही नूरानी नूर ते जवाब दे, चोवींदो ही नूरानी बादशाह ते, चोवींदो ही लाल कलंदर ते, चोवींदो ही भिटाई घोट ते, चोवींदो ही मुझे सुने साईं जे मज़ार ते, चोवींदो ही पीर मिठा दिलबर जे मज़ार ते। जो त अल्लाह जे कुरान भी ॿुधायो त जिन ज़िंदगीअ में सुहिणा अमल कया मां अल्लाह उन्हनि जो नालो मिटजण कोन ॾींदुसि। लतीफ़ सरकार तर्जुमो करे चयो त जिन ज़िंदगीअ में रातिनि जूं रातियूं जागी करे अल्लाह जे ज़िक्र सां पंहिंजे रातिनि खे सींगारियो, अल्लाह जे ज़ात उन्हनि जे जिस्म खे जेका क़बर जी मिट्टी लगी आहे रब उन मिट्टीअ खे बि सींगारे छॾियो। सींगारियो आहे कोन सींगारियो आहे, सींगारियो आहे। अज़ीज़ाने मन चवीं त मां अल्लाह जो क़ुरान अञा पढ़ंदो रहां या मोटी वरी मौज़ूअ ते अचां। दुनिया घुरजई अल्लाह ॾियण जो वाइदो कयो या न कयो? ॻाल्हाए, अल्लाह वाइदो कयो, शर्त कहिड़ो रब रखियो, तूं मुंहिंजो थी सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो। अल्लाह शर्त कहिड़ो रखियो, तूं मुंहिंजो थी सभु कुझु तुंहिंजो थी वेंदो। हाणे तूं चवंदे दुनिया त मिली पर फ़क़ीर असांखे जन्नत सां बि ॾाढो प्यारो आहे। क़ुरान ॿुधाए त जन्नत कीअं मिलंदी आहे? जन्नत खपे न, छो न खपे? जरा हिकिड़े मिंट लिया जन्नत जी हक़ीक़त ॿुधो। अल्लाह फरमायो वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम व जन्नतिन अर्दुहा अस्समावातु वल अर्द। अल्लाह जी ज़ात फरमायो जन्नत जे तरफ डोड़दा चो। वसारिऊ इला मग़फ़िरतिन मिर रब्बिकुम, पंहिंजे अल्लाह जे बख़्शिश जे तरफ डोड़दा चो। अज़ान जे मस्जिद में डोड़दा चो, ग़रीब जी तकलीफ़ में उन जे ख़िदमत लाइ डोड़दा चो। कंहिं पंहिंजे पाड़े वारे ग़रीब खे तकलीफ़ उन जे मदद में डोड़दा चो। मुंहिंजे मुस्तफ़ा जे दुरूद जी महफ़िल हली आहे डोड़दा चो। मां अल्लाह जे घर मां अज़ान आई आहे निमाज़ जल्दी अचो। मौला छो अचो? रब फरमायो अचण तव्हांजो कम आहे, बख़्शण तव्हांजे करीम रब जो कम आहे। मौला बख़्शींदे पोइ छा मिलंदो? व जन्नत, रब चयो जन्नत ॾींदो मां। छा अल्लाह ॾींदो? ॻाल्हि मिठड़ा मुंहिंजे ख़्याल में क़ुरान ॿुधी ॿुधी थकिजी पिया हो, थकिजी पिया हो। मुंहिंजा सोना यादि रखी छॾ। हाय हाय कीअं तोखे सम्झायां? अॼु जे मुंहिंजी तबियत न जीअं हूंदी आहे ईअं हुजे हा त उन जलाल जोश में तोखे वॾी इश्क जा झूटा ॾियारियां हा। मजबूर हा, नथो ॾेई सघां। बसि तोखे सिर्फ़ एतिरो थो ॾसियां त रुॻी तसवुर त कर त जन्नत आहे छा। जन्नतूं घणियूं आहिनि? जो 8 घणियूं ॻाल्हि ॾाढा घणियूं आहिनि। हिकिड़ी जन्नत ला क़ुरान छा थो चए? अर्दुहा अस्समावातु वल अर्द। उन जन्नत जी हिकिड़ी हूंदी आहे सेरांदी मुंढो, ॿियो हूंदी आहे लाम। ईअं हिते चवंदा आहियो न, मथनि खे सेरांदी मुंढो, हेठि लाम, ईअं चवंदा या हिते जेको ॿियो लफ़्ज़ आहे मूंखे ॿुधायो? कोन था ॿुधायो? नथा ॿुधायो? खट जी हिकिड़ो मथां हिसो हूंदो आहे, ॿियो लंबो हूंदो आहे। जेको मथियों हिसो आहे उनखे छा सेरांदी चवंदा? छा चवंदा? सेरांदी चवंदा आहियो न? जी, मुंढो बि चइबो आहे, सेरांदी बि चइबी आहे, लाम चइबो आहे ड्रिगे खे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो अरबीअ में अर्ज़ चइबो आहे मुंढे खे, अर्ज़ चइबो आहे सेरांदीअ खे। अल्लाह जी ज़ात फरमायो जेका मां अल्लाह जी जन्नत आहे उन जो मुंढो एतिरो मोकिरो आहे जो मिड़ई आसमान गॾियो, मिड़ई ज़मीनूं गॾियो, हिकिड़ी जन्नत जो मुंढो उन जहिड़ो। हिकिड़ी जन्नत जो मुंढो उन जहिड़ो। ॿुधाए त 8 जन्नतुनि जो मुंढो केतिरो हूंदो? सुभान अल्लाह चवण वारा सुभान अल्लाह चई तो पंहिंजो जन्नत में जेको वण लॻरायो। अॼु हिन सजण साईं जे चरे फ़क़ीर खां ॿुध उहो वण छा जो हूंदो?
उलमा किराम खां ॿुधो अथई वण लॻंदो, ॿुधो अथव, वण जी छांव एतिरी घणी हूंदी, 100 साल या 500 साल घोड़ो ड्रोड़ायो छांव कान खुटंदी, पर कॾहिं सोचो अथई त हो वण कहिड़ो हूंदो। अल्लाह जा माना ओ जन्नत में को ॿियो वण न हूंदो, मुझे मुस्तफा जे शहर जी निशानी खजीअ जो वण हूंदो। छाजो वण हूंदो, वरी चो छाजो वण हूंदो, खजीअ जो वण हूंदो। चो त जॾहिं खजीअ जो नालो यादि ईंदो आहे त मदीनो अखियुनि जे आॾो पियो घुमंदो। हर साल हीअं थी दिलि चए, हर साल हीअं थी दिलि चए, हिन साल हल मदीने कलिमो पढ़ियो थई जहीं ते, उन साण मिल मदीने। हर साल हीअं थी दिलि चए, जंहिंजी दिलि थी चवे रुगी ओहो चवे। हर साल हीअं थी दिलि चए, हिन साल हल मदीने कलिमो पढ़ियो थई जहीं ते, उन साण मिल मदीने। हर साल हीअं थी दिलि चए, के रूस अमेरिका के चीन थिया रवाना, इंग्लैंड के लंदन के स्पेन थिया रवाना। छो चो ॿियनि जा पुनल ॿिए पासे, ॿियनि जा पुनल ॿिए पासे, असां दीवाननि जो पुनल मदीने। हर साल हीअं थी दिलि चए। हा हा सुभान अल्लाह। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हिक खां वधीक मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे उजागो करणु मुनासिब कोन रहंदो। ही जेको ॻाल्हाया पियो न, जेके मूंसां सफ़र गॾु करे आया आहिनि, उन्हनि खे यकीन कोन ईंदो हूंदो त ही उहो साॻियो ई अघार को अमरा थो पियो ॻाल्हाए, पर उन्हनि खे मूं एतिरो चयो त ख़ुदा जे मथां भरोसो था रखूं, अल्लाह मददगार आहे, ज़रूर मदद फरमाईंदो। मुंहिंजा सुहिणा मिठड़ा, हाणे इजाज़त ॾियो त मां वालिदैन जे अज़मत ते ऐं हिन ख़ैर ख़ैरात ते क़ुरान मां ॻाल्हायां। इजाज़त आहे। अल्लाह जे महबूब जे दरबार में केर आयो, चो हुजूर जो सहाबी आयो आहे। केर आयो, जवाब ॾियो केर आयो। हुजूर जे आल सां भी प्यार कर, हुजूर जे असहाब सां भी प्यार कर। याद रख मुसलमान, दीन खे फैलाइण में मुझे मुस्तफा करीम जे सहाबा जो किरदार आ, त वरी दीन के बचाइण में मुझे मुस्तफा जे बचड़न जो किरदार आ। न हुजूर जे सहाबा खां दूर थी, न मदीने वारे मीर जे बचड़न खां दूर थी। जेको इन्हनि खां दूर आ, तन जे लाइ जन्नत बिल्कुल न ज़रूर आ। जेको अल्लाह जे महबूब जे आल सहाबा सां प्यार कंदो आ, उन्हनि जे लाइ मुंहिंजे रब जन्नत खे कयो ज़रूर आ। हुजूर जो सहाबी आयो, कहॾे आयो, जो पंहिंजे महबूब ॾे आयो। तूं असां बि दोस्त ॾे वेंदा आहियूं, कीअं आयो? दौलत गॾु कई थई। अल्लाह जे ज़ात जॾहिं उनखे ज़्यादा दौलत ॾिनी, दिल में ख्याल तो करे खपाया कीअं? दिल जवाब थी ॾेसि, जंहिंजो दीवानो हई उन महबूब खां पुछी आ त कीअं खपाया। तो असां वटि पैसो थींदो आहे, कंहिंखां पुछंदा आहियूं? कॾहिं अल्लाह जे महबूब जे दीन जे आलिम खां पुछियो अथई? चओ उन खां त लिकाईंदासीं, पघार खुटाईंदासीं। उन जी मास्तर जी पघार 1.5 लख रुपया, पेश इमाम जी पघार 10,000 रुपया। अल्लाह
ऐं ख़ुदा जा बानो कॾहिं कॾहिं सोचो त तव्हांजे घर जो गुज़र 10,000 में थिए थो। ख़ासि करे जेके सरदीअ वारा हो, जेको तव्हांखे निमाज़ूं पढ़ाए, जेको